बोज़ारवाड़ा थाने जे हदकोट संघार शहर में मुबीना तौर क़त्ल थियल सायरा शहर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं छा चवणु आयो। साईं, असांजी न्याणी 28 तारीख़ ते बेदर्दी सां घुटा ॾेई उन जे मुड़ुस ऐं ॾेरनि क़त्लु कयो ऐं उन खां पोइ असां FIR दर्ज कराई आहे। FIR दर्ज करण खां पोइ हिकिड़ो जी गिरफ़्तारी अमल में आई ऐं ॿ जवाबदार जेको आहे सो कोर्ट मां कची ज़मानत कराया आहिनि, जेके अञा ताईं माना गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सायरा शहर जो क़त्लु थियो जंहिंमें 3 जवाबदारनि जो FIR में नालो आहे। हिकिड़ो पाण एतराफ़ करे पेश थियो आहे, बाक़ी 2 जेके आहिनि से छुड़वा घुमंदा था वतन पिया। इन क़त्लु थियण खां बाद में असांजे घरनि में को जेको आहे सो चुप न वेठो हूंदो या असां ख़ुशियुनि जे हुननि में न हूंदासीं। असांजे घर असांजो ॻोठु हिन महिल मातम ऐं क़यामत बणियल आहे ऐं असां आला अमलदारनि खां अपील था कयूं त असांजी न्याणीअ सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मोहम्मद अमीन शहर सां गॾु हफ़ीज़ शहर सन TV न्यूज़ ठरी वीरो।